अस्सलाम वालेकुम सामीन। रेडियो पाकिस्तान लाड़काना जे स्टूडियोस मां वसंत अली महर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। असीं तव्हां सां मुखातिब थींदा रहूं था मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, मुख़्तलिफ़ सिलसिलनि में, पर उन सां गॾोगॾु असां तव्हां ते फ़नकारनि जा मुख़्तलिफ़ आइटम्स पहुचाईंदा रहूं था। बेशुमार सिंध जा फ़नकार आहिनि, मौसीक़ी जा इस्म तव्हां ॿुधो था, नग़मा ॿुधो था, कलाम काफ़ी ॿुधो था। कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त इन्हनि मंझां जेको बि फ़नकार असां वटि अचे पियो उनजी मसरूफ़ ज़िंदगी हुजे थी, मुख़्तलिफ़ जायुनि ते आहिनि, पूरी सिंध में पखिड़ियल आहिनि। असां लाड़काणे में वेही करे हैदराबाद, नशरो फिरोज़, दादू, कश्मीर, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा फ़नकार जॾहिं बि ईंदा आहिनि उनखे गुज़ारिश कंदा आहियूं साईं कुझु वक़्तु असांखे ॾियो त असांजा ॿुधंदड़ तव्हां सां गुफ़्तगू करे सघनि, तव्हांजी गुफ़्तगू ॿुधंदड़नि ताईं पहुचे। अॼु इंतिहाई असांजी ख़ुशी आहे सिंध जो हिकिड़ो नामियारो फ़नकार, मशहूरु फ़नकार असां वटि आयो आहे ऐं उनजी इहा महिरबानी त उन कुझु वक़्तु ॾिनो असांखे त उन सां गुफ़्तगू करे सघूं, तव्हां ताईं उनजी ॻाल्हि ॿोल पहुचे। नालो ऐं फ़नकार जो कोन खणंदुसि मां, उनखे रुॻो इहा गुज़ारिश कंदुसि त फ़नकार जी सुञाण उनजो आवाज़ु हूंदो आहे, संगीतकार गीतकार जी जेका गीत नग़मा आहिनि उहा हुनजी सुञाण आहे। सो आउं चाहींदुसि उहो थोरो झुंगारींदो, पोइ तव्हां महसूसु कंदव त कहिड़ी शख़्सियत या कहिड़ो फ़नकार असां सां गॾु आहे। महिरबानी साईं। तूं मुंहिंजे सिर जो साईं, तोसां कहिड़ो लेखो साईं, तोसां कहिड़ो लेखो साईं। हिकिड़ो भेरो पंहिंजे लबनि सां, हिकिड़ो भेरो पंहिंजे लबनि सां, हिकिड़ो भेरो पंहिंजे लबनि सां, ना त असगर खणजो साईं, तोसां कहिड़ो लेखो साईं। वाह वाह, हाणे यकीनन इहो आवाज़ु तव्हां सम्झी विया हूंदा त इहो आवाज़ु अनवर हुसैन विस्तिड़ो जो आहे। असीं साईं जा थोरा हितां आहियूं, असां सां गॾु आहे लख थोरा साईं, लख थोरा साईं। पहिरियों त असांखे इहो ॿुधायो त तव्हांजा परस्तार सिंध जा असांजा मारू माण्हू ॼाणणु चाहींदा त अनवर हुसैन विस्तिड़ो हाणे तबियत कीअं आहे? विच में कुझु ख़बरूं अख़बार में अहिड़ियूं अचनि पियूं त साईं तबियत नासाज़ आहे, यकीनन दुआऊं सॼी सिंध जूं तव्हां सां, कीअं आहे तबियत हाणे साईं? अल्हम्दुलिल्लाह, इन्हनि सिंध वारनि जो दुआऊं आहिनि, अॼु मां ठीकु आहियां, सफ़ा अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे, हाणे बहितर आहे, हाणे माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह मालिक जा एहसान। केतिरो साईं सफ़र थियो मौसीक़ी जो, केतिरा साल गुज़री चुका आहिनि? जो 1965 में उस्ताद मंज़िली खान वटि वियुसि। 1965 हा साईं, माना साईं 35 साल उहे, 15 साल ही, 50 साल। हा न साईं, 35 में उते वियुसि, 7 साल उस्ताद मंज़िली खान वटि हुउसि माशाअल्लाह। उन खां पोइ 3 साल वरी रोल रुला कराची, रेडियो टीवी। हा 72 में मां रेडियो पाकिस्तान ते अची वियुसि माशाअल्लाह, माशाअल्लाह, कराची में। हा, उतां ई काफ़ी हिकिड़ी शुरू थी वई हयाती हुस्न वारनि सां। वाह वाह वाह, ॾिसो उनखे 40 साल गुज़री आहिनि, अॼु जॾहिं ॿुधूं था हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण, माना ईअं थो लॻे अॼु जी ॻाल्हि आहे। बसि ॿुधण जी महिरबानी तव्हांजो रेडियो वारनि जो। मां ख़ासि करे सच करे पुछो त पैदावार रेडियो जी आहे। सच आहे, इहो सच आहे, हा साईं, इहो सच आहे। बेशुमार फ़नकारनि जिन खे रेडियो पैदा कयो, रेडियो उनखे मौक़ियो ॾिनो, रेडियो मूंखे ख़्वाजा इमदाद अली अप्रूव कयो। पहिरीं मूंखे फैलबो ई कंदो हो, अच्छा, कराची हैदराबाद, पर मां जॾहिं कराची वियो त मूंखे ॾिठई परे खां, मूंखे चई हिते बि नथो छॾी। मूं चयो साईं मूंखे तव्हांजी ख़बर हुजे हा, मां ख़ुदा जो कसम रेडियो में अंदरि बि कोन अचां। चीअड़ न ईअं न आहे, हेॾे हले, हल मथे हल मथे। हुन ॾींहुं हुननि जो इंटरव्यू हुजनि, ऑडिशन पिया हले, मूंखे न करे तॾहिं आगा सलीम साहिबु तॾहिं हुते प्रोग्राम मैनेजर हो। अच्छा, उन चयो यार हिनखे खणी न को मूंखे ॿुधाए अची, तूं छा ॿुधंदे हिनखे? हिनखे जेको मूं ॿुधो आहे मूंखे ख़बर आहे, बसि मूं खयो आहे न, तव्हां ॿुधो भले। पाण में दोस्त आहे, हुन में पाण में जा थो ॻाल्हाइनि पिया। मुंहिंजो साईं चयो त मां वियां वरी बाजे ते, चई न बसि थोरो रिकॉर्ड कयो अथव? चई हा कयो अथव। पोइ ॿुधाई वीचारे, चई न न बसि सही आहे। माशाअल्लाह, 72 जी ॻाल्हि आहे। उन्हनि ॾींहंनि में साईं फ़नकार जो रेडियो ते पहुचणो वॾी ॻाल्हि, अंदरि ई कोन अचणु ॾींदा हुआ बाबा, सुकी वेंदा हुआसीं, ॿाहिरि वेठा हूंदा हुआसीं रेडियो पाकिस्तान जे, अंदरि न अचणु ॾींदा हुआ जेसिताईं प्रोड्यूसर का चिठी न ॾिए या को पटियालो न अचे, असांखे छॾींदा ई कोन। पोइ रेडियो ते जहिड़ो चिड़ियल हूंदा हुआसीं असां, असांखे अचणु नथा ॾियनि, अलाह सां सही था चओ। असां मंज़ूर अली ख़ान असां जेके तव्हां आगाज़ में उन वटि विया त किथे रहंदो? टंडे आदम में। उते मुंहिंजा अज़ीज़ रहंदा हुआ, अॼु बि आहिनि उते। मुख़्तियार कारो, मोहम्मद बशीर विस्तिड़ो, हुननि जो घर उस्ताद आम्हूं साम्हूं हूंदो, मां उन्हनि जो आम्हूं साम्हूं घर ॿार असांजा बचा, उते वेंदा हुआसीं। असुल ॻोठ त नौशरो फिरोज़ में?
ठारू शाह मास्टर चंद्र ॻोठ मुंहिंजो हिकिड़ो ई माशाअल्लाह तारीख़ी साईं ठारू शाह ऐं मास्टर चंद्र गॾु माना सिंध जो तारीख़ी शहर अञा ताईं मास्टर चंद्र जी जॻह ते लिखियो पियो मास्टर चंद्र अच्छा आहे उन जॻह जॻह में माण्हू रहनि पिया माण्हू माण्हू तव्हां जेके परे खां आया कब्ज़ा थी कया अच्छा अच्छा ॾाढो सुठो साईं इन एॾे ॾुखिये सफ़र में उस्ताद तव्हां छा पिया सम्झो त ख़ुशियूं वधीक मिलियूं आहिनि न या तकलीफ़ वधीक पले पियूं आहिनि ख़ुशी तकलीफ़ त घणेई थियूं आहिनि पर पहिरें त तकलीफ़ थींदी आहे न साईं पोइ ख़ुशियूं हुनखे पोइ जेकर मालिक तो महिरबानी करे पोइ त ख़ुशियूं ई ख़ुशियूं वाह 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 पोइ त इन सफ़र खे त छॾियो कोन मां राग जे पियो त चरियो हुउसि जीअं मेंटल थिए माण्हू अच्छा मूंखे ॿियो कुझु ई कोन वणंदो हुओ मां रांदि ई कोन खेॾंदो हुउसि मूंखे राग को बाजो ॾिसंदोसि तॾहिं मुंहिंजो मथो ख़राबु थींदो त वठांसि या छा ग़रीब माण्हू हुउसि अच्छा भई एतिरो कोन हो जो मां को हारमोनियम ख़रीद करे वठां बसि पोइ इहो शौक़ु हो मूंखे ॾाढो इहो जंहिंखे इश्क हुजे थो उहो ई कंहिं मंज़िल सिखंदो बि उहो बाक़ी हाणे इहो चवंदो मां अॼु वञा किथे सिखणु सुभाणे वञी केसट कयां हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायो फोटे ज़रदारी वटि हिकिड़ो मूंखे ॿुधायो पियो त हिकिड़ो कल्ह माण्हू आयो मूं वटि छोकिरो वठी आयो त चवंदे यार हिनखे सेखार मुंहिंजो थोरो ॾिसांसि आहे कहिड़ो हिकिड़ी काफ़ी ॻाई मूंखे चई साईं कॾहिं वठणु चांसि चई मां हिनखे सम्झी वियुसि त हे चवणु छा थो चाहे चयोमांसि हाणे छा जो ॾींहुं आहे चई जुमे जो ॾींहुं आहे चई ॿिए जुमे ते अची वञी केसट कराइजांसि अॼुकल्ह इहो कमु आहे साईं सिखणु कोन्हे साईं हीउ जुनूनी माण्हू हुजे उहो सिखंदो ऐं ॿियो क्लासिकल खां सिखण खां सवाइ जी साईं हीउ राग कंहिंखे हथ बि कोन ईंदो अच्छा सची ॻाल्हि त चंदुर बि एतिरनि गवैयनि जो शागिर्द हुआसीं केतिरा मोहम्मद यूसुफ उस्ताद मंदरी खान जा हिते गुलज़ार अली ख़ान रहंदो हो जेको हिते जी जी उहो बि उस्ताद मंदरी खान जो शागिर्द हिते खोड़नि जा शागिर्द आहिनि उन हिते वॾो कमु कयो आहे वीचारो दुनिया छॾे हाणे भला उस्ताद ही शइ सेखारण वारो अमल क्लासिकल आहे या बिल्कुलु बंदि थी वियो आहे न हिकु त सिखण बि कोन्हे पर सेखारण वारा बि घटिजी विया आहिनि कोन्हे को कोन्हे को मज़ो कोन्हे पोइ त हीउ माना लॻे थो त हिकिड़ी स्टेज ते अॻे हली कुझु सालनि खां पोइ चैप्टर बंदि थी वेंदो ईअं थी सघे थो ॿियो रेडियो जी हालत ॾिसो न हींअर जेकॾहिं एफएमूं टीवियूं अलाए केतिरियूं त अची वञनि पर माण्हुनि खे शौक़ु त घणे अथसि टीवीअ ते फोटो असांखे ॾिसनि पर रुॻो पैसा कमायूं अहिड़ो जल्दी त कोन थो थी सघे न उहो चवंदा हिकिड़ो पैसा कमायूं ॿियो रातो राति बसि इहा ई ॻाल्हि रातो राति थी वञो बसि तमामु घणियूं शयूं ॻायूं अनवर साईं वॾो हिकिड़ी लिस्ट आहे बेशुमार नगमा आहिनि तव्हां उन्हनि ॾींहंनि में जॾहिं रेडियो पाकिस्तान जो बि उरूज हुयो ऐं उन ई वक़्तु असांजे सिंध जे अंदरि कैसेट कंपनी जो बि उरूज हो माना ॿ शयूं मूंखे ईअं लॻंदो आहे त तव्हां सम्झो पिया त उन वक़्तु वधीक तव्हांजो लाड़ो केॾां हुयो या मुंहिंजो सची करे पुछी त रेडियो ते हो मूंखे कंपनी वारा आहे तॾहिं पारस कंपनी नई निकिती हुई जी जी उहे मूंखे रेडियो ते वठणु आया मूंखे मिंथ कयोसीं त असांखे कैसेट हिकिड़ी करे ॾे एतबार कयो त मां हुननि खे जवाबु ॾेई छॾियो अच्छा पोइ मूंखे ख़ाजा अहमदाबाद वारनि ॿियो हिकिड़ो दोस्त हो मुंहिंजो अब्दुल गफ़र खोसो हुन चवंदो अरे हीअ लाइन न आहे हीअ घर घर वेंदी हीअ तूं करे अचु पोइ तॾहिं हुननि पैसा घणा मूंखे कोन न 1500 रुपया हुननि मां कैसेट करे छॾी हिकिड़ी काफ़ी मुंहिंजी तमामु घणी पहिरीं हली हयाती हुसन वारनि सां गुज़ारणु को गुनाह कोन्हे उन खां पोइ आजिज़ हुजण जी काफ़ी शुरू थी वई हयात इहो हिकिड़ी चयम दिल खे रोई छो थी ॿियो मीर साहिब जी काफ़ी इहा मूंखे ॾाढी ॾाढी देरि सां ठही मूंखे धुन ठहे ई न पई 8 महीना मूंखे लॻा तुंहिंजो न आहे जवाबु तारनि में चंड लॻे ऐं तक़रीबन मूं धुनूं जेके बि ॻायूं तक़रीबन मूं पंहिंजियूं ॻायूं न साईं बिल्कुलु महसूसु थियो असां ॿुधंदड़ आहिनि साफ़ कंदा त नयूं शयूं आहिनि पंहिंजे फोक में आहिनि पंहिंजी कल्चर मंझि आहिनि असांजी धरतीअ जूं आहिनि बसि मूं इहो कंहिं दोस्त कंहिं कंपोज़र न्याज़ सेन लधी इहा ॻाल्हि त अनवर ॻाल्हि ॿुध असां त तोखे तूं त असांजो बचो ऐं असांजे पंहिंजे मुंहिंजे साले जो ऐं शागिर्द तूं मिक्स कयो आहे इंडिया जी मौसीक़ी ऐं फोक मौसीक़ी तूं गॾु अलाए कीअं करे इहो कीअं करे असां मौसीक़ार आहियूं सम्झूं था तोखे त हीअ अलाए कीअं तूं गॾु करे वञे ठाहियूं जेका ठाहीं तूं हिट थी वञे उहा हिट थी वञे साईं कमाल आहे कमाल आहे तव्हांजी शयूं छॾे वञण जी ॻाल्हि न कर तूं ऐं साईं जो पेन पनो खणी ख़त ॾोह त न आहे इहा साईं जी काफ़ी हाणे मां रिकार्ड कई तमामु तूं आहे मुंहिंजे सिर जो साईं इहा बि न पई ठहे ओचिती ईअं ठही वई रिकार्ड बि देरि सां थी
साईं खे चयो मुंहिंजो भाई किथे करा मुख वेंदी विसिरी पोइ त ठही वेंदा। हिकिड़ो नूर अलापेश ख़ासि करे जो हुयो आयो कोन जवाब ख़त जे हवाले सां हिकिड़ो हा ख़त लिखण को ॾोह त न आहे साईं जो न। न हिकिड़ो ॿियो नूर अलापेश ख़ासि करे शाइरी अलाए हा अलाए छो न आयो अॼु पीढ़ीअ जे ॿार जो दीवानो न पर खादम हुसैन उन जी काफ़ी सही माशा तमामु हिकिड़ी सुठी शयूं तव्हां हिकिड़ी ॿी हिकिड़ी शइ असां ॾाढी नशर कयूं था अॼुकल्ह हितां अनवर ॿोड़े जी शाइरी आहे। हा हा दिलि धड़कण छॾे ॾींदी तूं अचण जे छॾे ॾींदे इहा लॻे थो ही वेझड़ जी ठहियल आहे। हा इन कुझु वक़्तु थियो आहे। हा इहो त 8-10 साल कंहिं चैनल तां बि असीं ॾिसूं पिया उन में बि हिकिड़ी सुठी शइ हाणे सर इहो नयूं धुनियूं ठहण जो सिलसिलो हले पियो। बसि हाणे घटि थी वियो आहे बसि हाणे यार आहे असगर साहिबु बसि इहो बसि मूंखे बसि खणे थो बसि पोइ हिनखे जवाबु कोन ॾेई सघंदो आहियां। या साईं आहे खलील साहिबु या कौसर साहिबु इहे वॾा महिरबानी माण्हू आहिनि मूं ते पोइ इन्हनि खे जवाबु न ॾींदो आहियां साईं छो त मां आहियां रेडियो जो बसि मुंहिंजो पीउ आहे रेडियो ईअं सम्झो। बेशक तुंहिंजे प्यारे लाइक़ु न आहियां मां। हा केॾो बि खणी तोखे तमामु कहिड़ा इश्क वारा सॾिभाई आहिनि। हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो केरु आहे मुंहिंजो हिते। इहो पोइ हिते सर औलाद मां या तव्हांजे मिटनि माइटनि मां कोई सिखण वारे इन तरफ़ तव्हांजी न मुंहिंजो पुटु आहे साईं हा साईं अयाज़ अनवर विस्तरो हाणे रेडियो ते प्रो आहे हिते हैदराबाद हिन ते ख़ैरपुर ते हा ॻाइब थो बाक़ी ॿिया त नजब मुंहिंजो शागिर्द आहे विस्तरो त मशहूरु आहे। हा हा इहो सर चयो वेंदो आहे त इन इलाइक़े जा विस्तरा सभु सुरीला आहिनि सभु मिठा आहिनि। छा आहे त असांजे हितां जो मिठो कलड़ो गवैयो हो हितां जो कयो हितां लाड़काणे जे पासे जो इहे असांजो गुलाम कयूम जो चाचो हो गुलाम कादर नालो उहो हितां जो सिखियो हो हुन वटां गवैयो वटां पोइ बि गवैयो हो भई गुलाम कयूम मास्तर उनजा भाइटिया उहे सिखिया त पोइ ॻोठ में शुरू थी थो वञे न बाजो वॼाइण कॾहिं हिकु कोन हो तॾहिं इहो ज़मानो हिकिड़ो ॻाइण ऐब हो सही था चओ असां बि चोरी भॼी वञी सिखियासीं विढ़ंदा हुआ माइट। अच्छा असांखे कोन ॻाइण तॾहिं नाचुनि जो रिवाजु हूंदो हो ॻाइण जो हूंदो चवंदा त हो थो थिए इन करे असांखे मारूं बि खाधियूंसीं पर हिनखे छॾियोसीं कोन। न सही उतां जेको ॿुधायो त माना जुनून हुयो न। हा बसि मां बेवस हुउसि सच करे पुछो बेवस हे अञा ताईं बि मां त 4 साल ॻायो ई कोन जॾहिं मां बीमार थियो ऑपरेशन थियो माण्हुनि सम्झो मरी वियो सच। हा साईं बिल्कुलु ॿ टे काफ़ियूं कयूं पर कंहिंजे कन ते पियूं किथे कोन पियूं पर हीउ इंटरव्यू इनशाला सभु कंहिंखे कननि ते हूंदो हाणे अलहमदिल्ला ठीकु आहियूं माशाअल्लाह। इहो ख़ुदि तव्हांजी सामाईन खे असां इहो ॿुधायूं तव्हांजी तबियत हशाश बशाश आहे अलाह साईं तव्हांखे सिहत बि ॾे हयाती बि ॾे ऐं हिकिड़ो जेके बि ॾींहं आहिनि चइबो आहे त उहे अलाह साईं सिहत सां गुज़ारनि मोहताजी खां बचाए ॾींहं मुक़रर आहिनि पर उहे सिहत सां गुज़रंदा। उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे साईं तव्हां कीअं ॾिठो असीं चाहींदा सिंध जे तमामु वॾे सिंध खां वधीक चवां त हिन पूरे ख़िते जे हिकिड़े अज़ीम हिन क्लासिकल फ़नकार जो कुझु यादूं शेयर कयो कीअं तव्हां हुनखे महसूसु कयो। कीअं छा महसूसु कयोसीं ॻाइणो त हो पर मौजो त पीओ छा तव्हांखे ॿुधायां हिकिड़े ॾींहुं मूंखे थोरी देरि रुगो थी वई शहर में ॾिस त वेठो आहे वेहंदो कोन हो पोइ असां ज़ोर ॾींदा हुआसीं पोइ उते सुम्ही पवंदो निंड अची वेंदी हुअसि या वरी पंहिंजी मर्ज़ी सां थी वेंदो। मां ॾिठो त मुंहिंजो उस्ताद तेवर ॿिया आहिनि परे खां मूंखे ॾेढे काथे वेहे मुंहिंजो साईं शहर में वियोसि पिणे किथे आहे मुंहिंजो साईं बाबा त ॻोठ आहे ॿियो मुंहिंजो ॿियो त तव्हां आहियो चई ईअं आहे न मुंहिंजो हा बाबा ॿियो छा आहे चई उहो पिणे इंतज़ारु कोन थो करे हिते मूंखे तुंहिंजो इंतज़ारु थो थिए तव्हांजो तव्हां देरि करे था अचो मुंहिंजो साईं तव्हां ईअं ॾिसंदो ई कोन। पोइ उस्ताद जा घर वारी उनखे असां मां चवंदासीं पोइ उन मूंखे कहिड़ी सम्झावे त अबा ॻाल्हि ॿुधो इहो उस्ताद तुंहिंजो जेको आहे इहो तव्हांखे तॾहिं भाईंदो जॾहिं हुनजी बाक़ाइदे कापी कंदो ऐं ॿियो इन सां सच में हुजो कापी जॻह जीअं करे थो ईअं कयो। गुलज़ारी ख़ान बि वीचारे मूंखे सम्झाईंदो गुलज़ारी ख़ान बि ईअं छो त इहो उस्ताद मुंहिंजी ख़ान जी बाक़ाइदे कापी इहो ई कंदो पोइ ईअं कयोसीं पोइ उस्ताद मूंखे पाण सां गॾु खयो। अच्छा जेके वहीद अली हूंदो गॾु हूंदा हा न उहो असां अॻु में हो गुलज़ार अली ख़ान इहे अॻु ई असांजो थियो कमर सुमरो ऐं मोहम्मद उर्स नालो सो वीचारा गुज़ारे विया आहिनि इहे असीं गॾु हूंदा हुआसीं। अच्छा उस्ताद प्रोग्रामनि ते वञे तव्हां असांखे गॾु वेठींदो पोइ गॾु पोयां वेही ॻाल्हाईंदो इहो सिखणु इहो आहे न साईं मैदान में सेखारींदो हा मैदान त सिखंदा हुआसीं पर हिकिड़ो तयारु शइ हुजे फसल तयारु बीठो हुजे उतां लाभ मिले उहा वॾी ॻाल्हि आहे उते थोरी ग़लती बि थींदी त विढ़ंदो उते उते न रिहर्सल हूंदी न रिकॉर्डिंग हूंदी लाइव आहे माण्हू साईं यादि आहे मूंखे अॼु पहिरियों दफ़ो तो इहा ॻाल्हि ॿुधायां त
त मंठार फ़क़ीर जो शाइर बि हो, पुटो या पोटो हो, उहो सांगड़ जी तरफ़, सांगड़ जे परते, पोइ उते वियासीं वली बश फ़क़ीर, उहो साम्हूं वटि उते ॻायूं पिया, उस्ताद मंदर खां पियूं, वहीद अली हुजे मां बि हुजां, थोरी ग़लती वहीद अली खां थी हुई, थोरी मूं पियो ॻायो त उस्ताद वहीद अली खान ईअं जमाट जा धकु न हणंदो, हुन गोॾो अहिड़ो हणंदो हो जो वॼाए छॾींदो हो, बसि ईअं हुनखे गोॾो जो ईअं त भाणे जो त हुअसि न, त हुनखे रत निकिरी। त वली बस फ़क़ीर चयो त साईं ईअं छो था कयो? चई तव्हां कयो आहे, कहिड़ी ख़बर, इहे वार जो फ़र्क़ु कंदा ॻाइण में मूंखे ख़बर पए, हिते न चवंदोसां त घर कोन सम्झंदा। अहिड़ो माण्हू हो, असांखे मुफ़्त में, असांखे किथे पैसो, असां मिसकिननि खे जोसीं ॾही चाप कुझु न सिखो आहे न साईं, उहो असांखे ईअं सेखारींदो हो। असांजो पीउ हो, मुफ़्त मानी घर जी पंहिंजी खाराईंदो हो, राश ॾींदो हो, उहे जन्नती माण्हू हुआसीं। ईअं केरु थो करे त आहे केरु कोन, सही था चओ, मूंखे सुझे ई कोन। सही था चओ, ऐं एॾो इन लेवल जो फ़नकार ऐं एॾी शफ़क़त बि ॾे, मोहबत बि ॾे, ख़्याल बि करे, गॾु वठी हले, संभारे, इंतज़ारु करे त बाबा अचो, कॾहिं बि कंहिंजे डेरे ते न हलियो, अहिड़ो फ़क़ीर हो साईं, कॾहिं हुनजी ग़लति कचहरी कोन थी, कॾहिं हुनजो ग़लति दोस्त चोर लाड़ेल केरु कोन, अहिड़ो माण्हू। एपरू तव्हां कराची ते थियो, बाद में घणी रिकॉर्डिंग हैदराबाद ते थी, मां सम्झां पियो। हा घणी रिकॉर्डिंग ख़ैरपुर ते बि थियूं, पर उहो थोरो बाद में, पर घणो तव्हांजो हैदराबाद में, अनवर बलोच, नईम मिर्ज़ा, कोसर साहब, नसीर मिर्ज़ा साहब, बलोच साहब, नसीर मिर्ज़ा साहब त घणियूं। ऐं उन्हनि ॾींहंनि में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी ट्रांसमीटर सुठा हुआ, पूरी परे परे नशियात टीम हुई, ॿुधण वारा हूंदा, हिकिड़े ॾींहुं शइ रिकॉर्ड थी, ॿिए ॾींहुं पूरी सिंध में पहुची वई, ऐं ख़ुदि जॾहिं माण्हू फीडबैक ॾींदा, साईं कल्ह तव्हांजी शइ ॿुधीसीं, ॿुधी। शाइरी ॿ चारि शाइर तमामु घणा ॻाया आहिनि, तव्हां मीर ज़िक्र कयो, मीर अब्दुल रसूल मीर जो, आजिज़ हुजण जो, ऐं इनखे तव्हां घणो ॻायो आहे। नियाज़ पिताफ़ी, मुश्ताक मेमण, सही वञण जी ॻाल्हि न कर, हा, ऐं कुझु सराइकी शयूं बि तव्हां ॻायूं, हा ना कयत करो, नियाज़ पिताफ़ी, हा उहो त चवां न, त इहा जेका सराइकी में घणो ॻायो, हा हा हा, माशा अल्लाह, तव्हां सां सुठी गुफ़्तगू थिए पई, वॾी महिरबानी। ऐं असीं चाहींदासीं त काशे झुंगारे ॿुधायो, जेतिरा बि ज़िक्र कयो आहे न नगमनि जो, ई सभु सुपर हिट आहिनि, ऐं तव्हां सां जेके माण्हू प्यार कनि था न, ना कैद करो मैकून मारो कड़ियां, मैं आशिक हाँ कहदा मेरिया अखियां हिन अड़ियां, ना कैद करो मैकून मारो कड़ियां, हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु युगंदो, केरु आ मुंहिंजो हिते, छॾे वञण जी ॻाल्हि न कर, मतां तोखां अॻई मुंहिंजो साहु वञे, साहु वञे, साहु वञे, आ माण्हुनि में हिकु माण्हू, सॼी महफ़िल जो आ राणू, जंहिंजे अखियुनि आहे कुठो, सो मूंखे आहे मिठो। वाह 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 वाह। हिकिड़ो ॿियो मुश्ताक जी ॿी शाइरी ॾाढी वणंदी आहे मूंखे, मूं जहिड़े मिसकीन खे पंहिंजो दिलि सां चई, ईअं करी त मञा, इहा बि हैदराबाद जी रिकॉर्डिंग, हा हा, वरी हिकिड़ी वॾी लिस्ट आहे, जीअं मूं सवेर ज़िक्र कयो। अच्छा, त शाइरी जॾहिं तव्हां साम्हूं ईंदी आहे त चूंड करण में कहिड़ी शइ ॾिसंदा आहियो, त माना उनजा लफ़्ज़, बहर वज़न, या को अहिड़ी का ॻाल्हि? वरी ॻाल्हि त इहा आहे त बहर वज़न खां सवाइ का बि शइ ठहंदी कान्हे जी। बहर वज़न जेको सिखियल शाइर हूंदो आहे न, उहो बसि जहिड़ो ॻाल्हाए वठंदो आहे, घणो करे त ॿोल ई ॻाल्हाईंदा आहिनि त मूंखे कीअं ठाहींदे, घणो करे त ईअं ई ठही वेंदा आहिनि। मां हिकिड़े साईं जी जॻह तव्हांखे काफ़ी ॿुधायो हिन असगर मैसर साहिब जी, मां कंहिं नलके तो पाणी पियो भरियां त हिकिड़ा ढोलहारी बीठा हुजनि, 10 पिया वॼाइनि, तूं मुंहिंजे सिर जो साईं, पर हुननि अहिड़ो त माहौल ठाहे बीठा हुजनि जो मुंहिंजो का धुन त ठहे, पर हाणे मां खायां छा, मूंखे सम्झ में ॻाल्हि न पए अचे। मां उतां हुन नलके तो भॻुसि, वञी पोइ घर वियुसि, मथे चढ़ियो त साईं जी किताब पियो हुन मां, इहा ई काफ़ी निकिती, तूं मुंहिंजे धुन आई दिल में, राग हिकिड़ो फिरे पियो, पर मुंहिंजो हाणे ॿोल केॾां आणिया, मूंखे मां शाइर त आहियां कोन, बसि पोइ ईअं करे 28 ईअं ठही वियो ओचिते, बसि राग हिकिड़ो बीह रहियो, हिकिड़ो रिदम मथे में वेही वियो, चलतू वारो नमूनो हो, रिकॉर्ड कई अथऊं हाणे ख़ैरपुर ते, घणो करे हिते बि आई हूंदी,
सो कॾहिं कॾहिं ईअं बि हलंदे बि ठही वेंदी आहे पर को शाइर खे बि ॾिसबो आहे साईं अहिड़ा लफ़्ज़ बि न हुजनि कंहिंखे न वणंदो हा उहो ई ईअं बि न इहो हुजे त आहे न त माना उहे लफ़्ज़ अहिड़ा न हुजनि जो को माण्हू ॿुधण लाइ तयारु न हुजे हा न साईं इहो सोचणो पए थो ऐं जॾहिं असां कैसेट कंपनी में कुझु तव्हां विया हुआ उते कुझु शयूं किनियूं उते बि ख़्यालु रखंदा आहियो ॿियो छा हिते तव्हांजे लाड़काणे में रिकॉर्ड कयो मूं त केस दाख़िल थी वियो अच्छा हा न साईं ऐं मां सची करे थो ॿुधायां हींअर त मीडिया आहे तव्हांजे साम्हूं मां कूड़ नथो हणां ॿ दफ़ा हुनखे मां मोटाए छॾियो हा ज़ुल्फ़कार नालो सियाल हा क़ुर शरीफ़ पछाड़ी खणी आयो त ही ॻायो हा ही मुंहिंजी काफ़ी ॻायो मास्तर यार मुंहिंजो कोन ईंदो असां ते कंपनी वारे ते केस दाख़िल थियो हुयो मेड़ में हा पोइ हाणे छा कयूं हा इहे ॻाल्हियूं ॿुधायो न साईं सही सही भई मूं ॻायो ई कोन ॿ दफ़ा त मूं मोटाए छॾियो हाणे माण्हू छा ॿुधंदा महफ़िल केतिरियूं कयूं उन्हनि ॾींहंनि में रेडियो सां गॾु ॿाहिरि प्रोग्राम करण जो या मुल्क खां ॿाहिरि महफ़िल जो कीअं रहियो मुल्क खां सऊदी दुबई वियो आहियां दुबई खां भई हिते ई मूंखे वांध काई कान आई सिंध जो एॾो प्यारु थी वियो जो मां सची करे लिखंदो हुउसि हा लिखंदो वठंदो हुउसि हाणे मूंखे तंग कंदा कंहिंखे जवाबु ॾियां कंहिंखे ॾियां ॿियो घणो करे मूंखे खां फीस बीस कोन वठंदो हुउसि मोहबत जी ॻाल्हि आहे पर सची ॻाल्हि त इहा अथव पर पोइ जॾहिं तमामु घणो थी वियुसि पोइ वठंदो हुउसि पोइ घणो करे न ऐं ॿ टे ज़िला लताड़े वञिबा हुआ त पोइ वरी माण्हू जंहिंसां वरी न ॻाल्हाए वञ त वरी पोइ त इज़त घटि कंदा हुआसीं अच्छा हूअं त वरी हुननि खे चवंदा यार पैसा पेजनि पूरा थी वञनि त सुठो आहे पर पोइ छॾे न उहो बि सिंध मूंखे तमामु घणो कुझु ॾिनो आहे साईं अलाह जी महिरबानी पाकिस्तान टेलीविज़न ते वञणु कीअं रहियो उते जाम मुंहिंजी पहिरीं पहिरीं रिकॉर्डिंग त तॾहिं करीम बलोच हो तॾहिं सिंध संगीत हलंदो हो जी साईं पहिरीं पहिरीं रेडियो ते अप्रूव पहुतुसि पहिरीं टीवीअ ते मूंखे वठी आहे अच्छा अब्दुल करीम बलोच बीठो हो मथां जॾहिं मुंहिंजी ऑडिशन पई थी हा हा मूंखे चई टीवीअ ते हलंदे अच्छा मूंखे त ख़बर कान्हे त केरु आहे हा त मूंखे फिरोज़ दीन जंहिंजे करे मां वेंदो हुउसि उनजो त टीवीअ जो अथई वेंदे मुंहिंजो हलो त हलूं पियो बसि उन ॾींहुं रिकॉर्डिंग थी वई हुते माशाल्लाह टीवीअ ते त पहिरीं थी सही सही ॾाढो दिलि चए थी कचहरी कजे पर वॾी महिरबानी साईं पंहिंजी गुफ़्तगू यकीनन ही तव्हांजा जेके 15-20 मिंट गुफ़्तगू महिरबानी ते पूरी ख़ुशि थींदा तव्हां उहो मोहबत कनि था तव्हां सां दिलचस्प को वाक़ियो असांखे ॿुधायो सॼी ज़िंदगी तव्हां सिंध घुमो था रिकॉर्डिंग्स थियनि थियूं का अहिड़ी दिलचस्प ॻाल्हि का अहिड़ी जेका दिलचस्प हिकिड़ो दफ़ो चवां थो रेडियो ते पहिरीं पहिरीं जीअं कराचीअ खां मूंखे NOC वठी ऐं मूंखे चवंदा उतां NOC वठी हैदराबाद ते अचु हैदराबाद ते पर हैदराबाद वॾी स्टेशन हा वॾी बिल्कुलु उते आयसि त तॾहिं हूंदो हो साईं सरहंदी हा पहिरीं इसाक जान सरहंदी मां त रेडियो वेठो त हाणे उते इहे जीअं हाणे हिते थी बत्ती गाड़ी भरे थी मूंखे चई थी ॿरे त शुरू थी वञे अहिड़ी तकड़ ॿरियल हुजे जॾहिं साज़ींदा सभु तयारु वेठा हुजनि बसि मां काफ़ी त भिटाई साहिब जी धुन बि रहियल हुई पर मां थल चयो ई कोन नाले वारी मिसरा में शुरू थी वियुसि पर उते भॼंदो पियो अचे बंदि कराई ही चूटियो कहिड़ो वांदो अथव भेण अचण सां ई नाले वारी मिसरा में शुरू थियो छा थी वियो अथसि मुखों पघर थी शुरू चढ़ल इहा पंहिंजी हिकिड़ी पहिरीं पहिरीं हुई इहो ॾुखियो कमु हो रेडियो साईं ॾाढो ॾुखियो अथव सही था उहो त ॻाइण वारनि खां पुछो अंदरि अचंदा त ख़बर पए त प्रोड्यूसर वेठो आहे बत्ती ॿरे थी साज़ींदा वेठा आहिनि छा कयां कीअं कयां इहो मुंहिंजे लाइ त वॾो ॾुखियो मरहलो हो हिकिड़ो हुनखे कैद थो कयो वञे बंदि हुन ते नज़र रखी थी वञे हुनखे ॿुधो थो वञे ॿुधायो थो वञे उन भेट में जॾहिं तव्हां ॿाहिरि वञो था त उहा ॿी ॻाल्हि ॿाहिरि आज़ादु आयो ऐं हुते इहा शइ त कोन्हे माशाअल्लाह साईं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सिहत ॾे ख़ैरियत सां हुजो असांजो दुआऊं माण्हुनि जूं दुआऊं तो असां कढनि था असां वटि आया हो असांजे स्टूडियोस में गुफ़्तगू थी लख थोरा तव्हांजा